अली मुर्तज़ा जमात सा नमाज पढ़िया, पेश इमाम अबू बकरा उन जमात में मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो शामिला। जब नमाज पढ़ी फारग था, दुआ गुरी सुन्नतों पढ़ी वादा था, तमल मौजा दोस्तों अजीजों, हजरत अबू बकर सिद्दीक अली मुर्तज़ा के हक में हथ तो अदा उखत हलो, हजरत अली मुर्तज़ा के काने हलो हल तो मुस्तफा करीम जे कब्र शरीफ ते हाज़री नहीं है। सरकार जे मज़ार मुक़द्दस जे हाज़री भरियो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े शरीफ में हलो। अवा असा जो अक़ीदो आ, असा जो नबी जो हयातुल नबी, जोर सा जो असा जो नबी हयातुल नबी, असा जो नबी तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। अबू बकर सिद्दीक हजरत अली जी हथ खानत को अदा हथ हलो, काले हलो हुजूर जी हाज़िरी हो। सुभान अल्लाह। कई गलिया का अचन, हथ हथ में गालियूं कंदा था अचन, पद थोड़ो ये जो अबू बकरी जे रोज़े पाक जे दरवाजे ते पहुंचा। सुभान अल्लाह, तो सुभान अल्लाह। हाणे दरवाजे मां त हिकिड़ो अॻ में हले न, दरवाजे मां भई नथा वही सघनि, हिकिड़ो अॻ में हले पोइ हाणे केरु हले? अबू बकर सिद्दीक मां खां वठी चयो अली तू हल, अली चयो न तू हल। अबू बकर सिद्दीक खे चवण लॻो प्यारा सिद्दीक, मां अहिड़े शख्स खां अॻ में कीअं हलां जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान तो चवे सानी यसनईन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। ॼणा जॾहिं गार में हा, उन ॿिनि ॼणनि मां हिकिड़ो ॼणो पंहिंजे साथीअ खे पियो चवे सानी यसनईन इज़हुमा फिल गार, ॿिनि ॼणनि मां हिकिड़ो पियो चवे पंहिंजे संगतीअ खे ला तहज़न इन्नल्लाह मअना, ऐं गम न कर अल्लाह तो साईं मूंसां गॾु आहे। ओए ॿ ॼणा कहिड़ा? हिकिड़ो हज़रत रसूल करीम हो, ॿियो हज़रत अबू बकर सिद्दीक हो, ऐं हिकिड़ो जेको संगतीअ खे चवण वारो आहे, उहो चवण वारो रसूलुल्लाह आहे, संगती अबू बकर सिद्दीक। अली जहिड़ो जवान तो चवे अहिड़े शख्स खां मां कीअं हलां जंहिंखे ख़ुदा सानी सॼो आहे, रसूल खां पोइ सानी सॼो आहे, ॿियो नंबर तुंहिंजो आहे। रसूलुल्लाह अंदर रोज़े में वेठा न, हाणे तूं हल, तोखां अॻ में मां न हलंदुसि। अबू बकर सिद्दीक तो चए सुहिणा अली तुझी ॻाल्हि सची आहे, पर ही मुंहिंजा कन शाहिद आहिनि, ही मुंहिंजूं अखियूं शाहिद आहिनि। मां नबी करीम खे ॾिठो, हिननि कननि सां मां ॿुधो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि पिया त अल्लाह जे मखलूक में मूंखे अली उल मुर्तज़ा ईअं प्यारो आहे जीअं मूंखे मुंहिंजो अल्लाह प्यारो आहे। अबू बकर जे लाइ घटि वधि ॻाल्हाइण वारा तोखे ख़बर ई कान्हे अलीअ जे मंज़िलत खे, अलीअ जे मर्तबे खे सुञाणे थो त सिद्दीक थो सुञाणे। ॿी हदीस पढ़ियमि, साम्हूं ॿई गॾिया, हेॾो अबू बकर पियो अचे, हेॾा उमर हज़रत अली पियो अचे, ॿई हिक ॿिए खे ॾिसी खिलनि। अस्सलाम वालेकुम अदा, वालेकुम सलाम, मिलिया ख़ुश आहियो, ख़ैरियत आहे, मिलबो त आहे, सलाम भी कबो आहे, पर हिक ॿिए खे ॾिसी जंहिं महिल गैर मामूली तरह खिलबो आहे त पुछबो आहे छो ख़ैर तव्हां छो थो खिली?
मुलाकात थी एक में का कुछ अदा छो के लिए अदा तू नस न अदा तू छो के लिए न अदा तू नस और हो लगे हो लगा अदा तू नस अबू बकर सिद्दीक़ चोला मां हथियार फिटी कया मां तो के बुधाया मां छो खिलुस तो के मां तो बुधाया खुदा ते केरी गाला ते अल्लाह दे हबीब खामा अबू बकर पाण बुधो क़यामत के दिहाड़े अल्लाह ताला फरमाया इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया जहन्नम दे मथा पुल सरात रखी वेंदी जेका वार खा सनी हूंदी तलवार खा तिखी हूंदी 3500 साल जो पंधु हूंदो ऊंदा ही रात हूंदी अंधेरो हूंदो हथ हथ खे न ॾिसे उतां सभु कंहिंखे ॾंढणो आहे पर अबू बकर चवे थो लंघ थो उहो मां मुस्तफ़ा खां ॿुधो जंहिंखे अली अल मुर्तज़ा टिकेट ॾींदो जैसे टिकेट अली तू ॾींदे न उहो मुसराता क्रॉस कंदो तोखे ॾिठुम तो मंज़र यादि अची वियो त रसूलुल्लाह तुंहिंजे लाइ छा पे फरमायो वरी उहो मंज़र बि यादि अचे थो त क़यामत जे ॾिहाड़े तूं कीअं मर्द शेर बणियो बीठो हूंदे ऐं पंहिंजे दोस्तनि साथनि खे टिकेटूं ॾेई जन्नत में पियो मोकिले मूंखे तॾहिं तव्हांखे ॾिसी ख़ुशी बि थी खिल बि आई हाणे तूं ॿुधाए तूं छो खिले अली मुर्तज़ा फरमाइनि था अबू बकर मूंखे नबी करीम वरी इहा बि वसीयत कई त ओ प्यारा अली टिकेट त तूं ॾींदे उहो ई पुलसरात क्रॉस कंदो पर मां मोहम्मद करीम तोखे पार त कयां थो त पुलसरात तां लंघण जी टिकेट उन्हीअ खे ॾिजां जंहिंजे दिलि में अबू बकर जी मोहब्बत सुभान अल्लाह सुभान अल्लाह और सां कयो सुभान अल्लाह खुशी सां कयो सुभान अल्लाह ॿियो ख़बर ठारो था करो हाय हाय हिकड़ी अख सदीक़ आ त ॿी अख अली मुर्तज़ा हिकड़ी अख उमर फारूक आ त ॿी अख असांजे लाइ अली आ हिकड़ी अख उस्मान गनी आ त ॿी अख असांजे लाइ अली आ काणो माण्हू ठहंदो यानी बाबा काणो ठहंदो हिकड़ी अख न धार ॿई अखियूं धार महबूब जे आल सां बि मोहब्बत कर त महबूब जे सहाबा सां बि मोहब्बत इहो त शान आहे सिद्दीक़ अकबर जो हिकिड़ो मिसाल ॾिनो मां ऐं बुखारी शरीफ़ जी बि हदीस यादि पई अचे अॼु तव्हांखे ॿुधाई उहो ज़ोर जी नमाज़ पढ़ी अथनि अली मुर्तज़ा ऐं सोहणो अबू बकर सिद्दीक़ मस्जिद का बाहर निकता बाहर जो निकता तो सोनो हसन रज़ी अल्लाह ताला तो बारानी जिंदगी में बारन सा बैठो आ मिटड़ी में बैठो खेले बारन जो कम अवा के खबर है सोनो हसन जाओ करिया हिजरत जे 2 साल हुसैन आली मकाम जावान हिजरत जे 3 साल मक्के मां जीअं जो हिजरत करे नबी सही आया तो साल गुज़री वियो उन साल खां बाद में 2 साल में हज़रत इमाम हसन जावा 3 साल में हज़रत इमाम हुसैन जावा माना ॿिन्ही भाइरनि में बस 1 साल जो फ़र्क़ु हालांकि ॿ टे साल जो फ़र्क़ु हूंदो आहे पर सोणे हसन ऐं हुसैन में 1 साल जो फ़र्क़ु आहे हज़रत इमाम हसन ॿारनि सां रांदि वेठो करे हज़रत अली मुर्तज़ा ऐं हज़रत अबू बकर ॿई नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिता चओ सुभान अल्लाह ऐं अबू बकर जी हैसियत केड़ी अमीरुल मोमिनीन ॾाढे चओ सुभान अल्लाह छा हुयो बाबा अमीरुल मोमिनीन हो माना वक़्त जो हाकिम हो बादशाह अॼुकल्ह जे हाकिमनि ऐं बादशाह जो तसवुर कर त बादशाह जी केॾी इज़त ऐं रोबताब हूंदो आहे उहो मुस्लमाननि जो अमीर हो उहो बादशाह अचे पियो जब इमाम हसन ते नज़र पियसि फअक़ब अलैहि हज़रत अबू बकर वेही रहियो झुकियो झुकी हज़रत हसन खे मिटी मां खयईं मिटी खणी हुन जा कपिड़ा साफ़ कयईं कपिड़ा साफ़ करे कुले ते विहारे हलण लॻो ऐं ख़ुशी सां चवण लॻो ख़ुदा जो कसम आहे अली हसन तुंहिंजे मुहांडरे कोन्हे हसन रसूलुल्लाह जे मुहांडरे
सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अली हसन तुझे शक्ल में कोने हसन जी शक्ल मोहम्मद मुस्तफा वाली शक्ल आ। ऐं वाकई हदीस में दुआ हिन दुन मुबारक मथे मुबारक ताईं जेका शक्ल उज़वन जी बीहत सूरत सब हज़रत इमाम हसन जी रसूलुल्लाह वाली सहाबी सगोरा जरी मुझे महबूब करीम खां जुदा थिया त चल सिक लॻंदी हर त अली अल मुर्तज़ा जे घर ईंदा हा सोने हसन जो दीदार कंदा हा मुस्तफा जो सुकून आंदियो। इन वजह अंदाज़ो थियो इन वजह मालूम थियो त हज़रत अली अल मुर्तज़ा करमल्लाहु वजहल करीम रज़ी अल्लाह तआला अन्हु के सोने नबी करीम जे आल सां मोहब्बत हुई हज़रत इमाम हसन सां मोहब्बत हुई छाजे करे मोहब्बत ये ॾिया ओ कुरान चयो त मुझे नबी जे अहल बैत सां मोहब्बत कयो आदे सुनदा कह चयो अल्लाह जे कुरान चयो त मुझे नबी जे अहल बैत सां मोहब्बत कयो तंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते अमल करे ॾेखारियो ऐं सोने हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मोहब्बत कयो। नंबर वार ॿुधाया अचो वारो अचे तो सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत अमीर उमर जे खिलाफत जो दौर आ तो सुभान अल्लाह। अमीर उमर जहिड़ो दुनिया में मुंतज़म थियो पाण जॾहिं ख़लीफ़ा थिया त पहिरो कमु जेको हज़रत उमर कयो उहो इहो कि बाबा असां वटि बैतुल माल मां मुसलमाननि खे वज़ीफ़े ॾियण जी लिस्ट आहे ई कान लिस्ट ठाहियो माना जेके भी मुसलमान आहिनि नंढा चाहे वॾा अमीर चाहे गरीब अल्लाह पाक जे कानून में खुदाई कुदरती खजाने में सभिनी जो हक़ आहे। हज़रत अमीर उमर चयो त मूं वटि जेको खजानो आहे उन खजाने में सभिनी जो हक़ आहे पर हाणे इहो हक़ ॾिबो कीअं लिस्ट ठाहियो रजिस्टर ठाहियो नाला लिखो। हिकिड़ो सहाबी आहे पढ़ियल लिखियल हो अक़लमंद ई सब समझदार हो हज़रत अमीर उमर हुनखे चयो बाबा कागज़ खणी आ मूं वटि अची वेह त लिस्ट ठाहियो ऐं लिस्ट में नाला लिखणु शुरू कयो। जमल हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि आया हज़रत अमीर उमर खे चईं शुरूआत किथां कयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां हुजा आलम जगह ते हज़रत अमीर बार जाए ते बाबा अॻ में नालो लिखो साईं नूर नबी ये न बाबा ॿियो को हुजे हा त मुंहिंजे बरखुरदार जो नालो लिखो। हज़रत उमर खां जो सभ खां अव्वल नालो लिस्ट में कंहिंजो लिखो। हज़रत उमर जो सभ खां अव्वल लिस्ट में नालो अली मुर्तज़ा। सुभान अल्लाह। छाजे करे जो मुझे रसूलुल्लाह जो न्याणो भी आ मुझे मुस्तफा जो सौट भी आ ऐं महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात अली के फरमायो अली अंत अखी फिर दुनिया वल आखिरह तो मुझो दुनिया में भी भाव आ तो मुझो आखिरत में भी भाव आ। सुभान अल्लाह। छाजे करे लिस्ट बरकत वाली तरह थी जरे अव्वल नालो अली मुर्तज़ा जो लिखो। अदाया मोहब्बत की निशानी है या अदावत की निशानी जोर सां चओ। हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं कची पकी रिवायतुनि में ईंदो आहे बहरहाल फज़ाइल आमाल में उनखे असां क़बूल कंदा आहियूं उहो बि तोखे वाक़ियो ॿुधायां तुंहिंजी दिलि ठरी पई चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम हसन भी नौजवान चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अरे चो सुभान अल्लाह। 12 साल 13 साल 11 12 13 इहो उम्र जो अरसो आहे नौजवान आहे
हजरत उमर जो पुट हजरत अब्दुल्ला इब्न उमर वो भी नौजवान मदीने जे गिटिया में बई जना गंजी गया अजा जो हजरत अब्दुल्ला इब्न उमर ने त हजरत इमाम हसन रजी अल्लाह तआला अन्हु शहर जे बारन कुरैश साहब जे खानदान वारन सा रात वेठो तो के सुभान अल्लाह बारन जो हजरत अब्दुल्ला बिन उमर शरीफ मां बता सकर थे जबल शरीक जो वो अगवे पे खेजा हाने हजरत अब्दुल्ला बिन उमर शरीक जो तब हजरत हसन अचो त वो सा रात के बेटा छो न खेदा बोले हसन तुझे न हम खेलाएंगे जरा शहजादों में गुलाम के बच्चे का काम क्या सुभान अल्लाह शायर गरीबी के अरबी के उर्दू में आलो इमाम हसन मुस्तफा चयो असा तो के कोन खेदाईंदा से तू असा जे गुलाम जो पुत्रा उमर असा जो गुलाम तजे करे तू उन असा जे गुलाम जो पुत्रा आई असर शहनशाह कौम मक्का मोहम्मद करीम जा शहजादा हो शहजादन सा गुलाम जो छा वने इमाम हसन चई उन्हीं जमाने में गुलामी ऐब समझी वेंदी गुलाम माना खरीद कर गुलाम माना नौकर हजरत अब्दुल्ला बिन मननो पारो हो समझी न सको उनके दिल में ख्याल आगो जो बाबो तो अमीरुल मोमिनीन वाली गुलाम किया इमाम बाबा के दां हो जा छा तो चवे जे बाबा के चवा तो हसन के गलायो आ गालियों दी उतई आई चवे तो उमर सा जो गुलाम आ मुस्तकी तो बाबो फैसलो करे हजरत हसन जो तो वन्य खुदा समक जई वनी बाबा के दां सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला ढोंदो आयो आले नबी ने हमको कलमा बुरा कहा बच्चों में खेलना में जंजाल हो गया ओ बाबा सोने हसन हिय चयो छा चयो थई जे त सारे दुनिया के खबरा त तू असा जे गुलाम जो बचड़ो उमर असा जो गुलाम जो बच्चो शहजादर सरांद किए खेदे बाबा मुझो फैसलो कर तू मरी गुलाम किया तू त अमीरुल मोमिनीन हजरत उमर सही के आखिर में पानी अची वियो फरमायो बाबा बे खबर सचो हजरत हसन ई चयो ये बाबा बिल्कुल चयो थई एक कागज खण बन हसन का लिख राया लिखी दे तो मैं फैसलो तो के दुनिया दे सदी त मुझो कड़ो फैसलो अजा हजरत अब्दुल्ला बिन उमर के समझ में का नहीं त बाबू छा फैसलो कंदो ओ कागज खणी सागे रात वाले मैदान में आयो हसन अगर छा चयो ही के मोही चयो हो जे लिखी दी दे हा लिखी दी उस लिख यकदम हसन ने लिख दिया ये जिक्र आम है यानी उमर जहान में हमारा गुलाम है सुभान अल्लाह या ढकल छुपल गाल काने का या जरे जरे के खबरा तो उमर का सा जे दरवाजे जो खानदान जो गुलाम एठा सही करे नहीं सही करे खड़ी आ या अभी हाजा जो दिस लिखो कई फैसलो कर हजरत उमर पढ़ो पढ़ी चुम्मे रखे तो बाबा गाल मुझ जब मैं मरूं तो कफन में रखना नविश्त ये तहरीर है हसन की दलीले बहश्त है सुभान अल्लाह मुझा प्यारा अब्दुल्ला तू मुझो पुत्रा मां तो के वसीयत तो कया मां जब मरा त मरण जे टाइम ते या चिट्ठी मुझे कफन में रख जा मलाइका पुछला कब्र में मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक मोट जो को अमल कोने हसन जी चिट्ठी पेश कर हसन जी दरवाजे जो गुलाम आया आले नबी जो गुलाम आया आले नबी असा के पाजो गुलाम चयो आ त जे करे मुखे यकीन आ त जने मुझो यो चिट्ठो कब्र में पेश थी दो तो अल्लाह ताला मुझे मग़फ़िरत फरमाए।
हालांकि हजरत उमर जो शान तमाम मथे या तमाम मजवा खुलफा राशिदीन मेरे नंबर ते भले बरगुज़ीदे मकाम मजवा पर बुधाइण जो मसला तो हुब्बे आले रसूल सा एतरी तो मुंहिंजा दोस्त वालिहाना अक़ीदत आ जो पाण खे उनी बे गुलाम सलाइण में आर नथो महसूस करे जो तो मां आले रसूल जो गुलाम आहियां। और ये आयत देखे कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्ला मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह ताला फरमायो तो मुझा सोना नबी तू चवीं त माता का कुछ नथो घुरा माता का बस इहो तो घुरा त मुझे करीबी रिश्तेदारों सां मोहब्बत कजो। सुभान अल्लाह ज़ोर सां कर सुभान अल्लाह गाने कर सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। हजरत नफ्स ज़किया हजरत इमाम हसन जो पुटो आ तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हीं के जमाने में अब्बासी खलीफो आ उनके खतरो थी पियो एयो हजरत नफ्स ज़किया रज़ी अल्लाह तआला अन्हु मुजी हुकूमत के खिलाफ शायद को महाज तो ठाहे ए मानू के गद करे तो हालांकि मानू की गद को न कंदा हा तवा के साईं गारो हाफिज नबी साहब बुधायो ना त मदीने शहर जे घटिया मां इमाम ज़ैनुल आबिदीन लगंदो त अज खुद मानू घर छडे घटी में भी हजरत ज़ैनुल आबिदीन जो दीदार कदा ये कटकन जा कटक भी दीदार कदा त आले रसूल जो दीदार कदा ये मोहब्बत ही नबी जे आल सा हजरत नफ्स ज़किया सा जो मानू जी मोहब्बत हुई तो न मोहब्बत जे करे खलीफे के खतरो थियो त शायद मुझे खिलाफ को महाज तो ठाए। हमेशा वक्त जे हाकिम के 24 कलाक पांचे पाछे काम रिजंदो आ छोट रिजंदार खबर न जालिम हम ठग हम कूड़ा हम धोखेबाज हम जेकॾहिं अमीर उमर जहिड़ा आदल हुजनि त बाग में अकेलो सुतो पियो आहे परेदार बि कोन्हे। एलची माण्हू पुछा कंदो हुते रूम जो एलची आयो आहे तव्हांजो अमीर मोमिन काथे आहे चई हिते त कोन्हे अहिड़ा काथे आहे की भला माड़ी काथे अथसि असांजे अमीर मोमिन खे माड़ी आहे ई कान्हे। हिकिड़े नुदगारो मां ॾिठो दुरो हथ में हुओ फलाणे बाग ॾे पे वियो ईसाइन जो एलची पुछा करे वियो त खजी जे छाव में सुतो पियो आहे बन्नो सेरा दिया बा सेरा दी कयो अध उस में छाव में सुतो पियो आहे पगर वहे को निंड में भूख में पियो एलची जब मथा बीठो बीहण खां बाद उनखे बीठे बीठे जी ॾकणी शुरू थी ॾकणी थी तलवार हथ मां किरी पई पाण फाको ॾेई किरी पियो जाग थी पई हज़रत उमर जो छा ॻाल्हि आहे के खुदा जो कसम आ वडा बादशाह ॾिठा वडा अमीर ॾिठा पर जेका तो में ही हैबत आ साया हैबत बादशाही ना है या कुदरती हैबत आ या अल्लाह ही हक ही सच जी हैबत आ मां बोले एकरे बादशाह ईसाई जे जो पैगाम खणी आयो आहियां पर मां इनी बादशाह के थुक भी कोन तो हणा मारो तो जो दीदार कयो आ तो मुसलमानन जो हाकिम जे अमन कायम कयो आ जो न पहरो आ न चौकी आ न पुलिस आ न फौज आ पाण आराम सां सुतो पियो आ इन ईसाईयत के मु खैर बात कयो मां कलमो तो पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो हजरत अमीर मां के नसीब मुसलमान थी तो वजे जिते अदल हूंदो आहे उते अमन हूंदो आहे। अॼो को सॼो ॾियारो पाकिस्तान जा मोबाइल बंदि आहिनि सर्विस बंदि आहे दुआ कयो अॼु भलो ॾियारो आहे भला माण्हू गमचायो दुआ कयो अल्लाह ताला असांजे पाकिस्तान खे महफ़ूज़ ज़ोर सां चओ अल्लाह ताला असांजे फ़ौज खे कामयाबी अता फरमाए। अल्लाह ताला पाकिस्तान के मकरूह सियासतदानन जे शर्त खां उन्हनि जे फितनन खां ऐं उन्हनि जे शराअतुनि खां महफूज रखे। अल्लाह ताला असांजे पाकिस्तान जी ऐं असांजे आर्मी जी मदद फरमाए। मुल्क ते तमामु ॾुखियो वक़्तु आहे तमामु नाज़ुक वक़्तु आहे हिन दौर में तव्हांखे असांखे गॾिजी इत्तिहाद इत्तिफ़ाक़ जो मुज़ाहिरो भी करणो आहे उन सां गॾु दुआऊं भी घुरणियूं आहिनि त अल्लाह तबारक व तआला हिन असांजे ममलकत ख़ुदादाद पाकिस्तान खे सलामत फरमाए ऐं हिफ़ाज़त फरमाए। मां तव्हांखे किस्सो पे ॿुधायो त हज़रत नफ्स ज़किया जे ख़िलाफ़
वक्त जे खलीफे मंसूर अब्बासी हज़रत साहब जे खिलाफ कदम खयो उन टाइम ते तवाजो असाजो इमाम अहले सुन्नत हज़रत इमाम अबू हनीफा सुभान अल्लाह सभी जो सुभान अल्लाह इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैह उन खलीफे के छडे हज़रत नफ्से ज़किया उन आले रसूल जो साथ ॾिनो ऐं उन ज़माने में चई ऐ नबी जा बचड़ा मां अबू हनीफो भी तो कुछ को तो करे सगा तो जी मदद क्या तो 400 घोड़ा खरीद करे इमाम साहब जे हवाले फरमाई त जे करे तोखे वक्त जे हाकिम सां लड़ाई करण जो मौको मिली पवे ते 400 घोड़ा बजण ला भी तैयार आया पर जे अञा भी तवा के जरूरत पे त मुजी समूरी मिल्कत आले रसूल जे नाले ते कुर्बान मुझा भाउ मुझा दोस्त केतरा केतरा तोखे वाक़िया ॿुधायां त अहले सुन्नत जे इमामनि जो अहले सुन्नत जे बुज़ुर्गनि जो अहले सुन्नत जमात जो आले नबी सां प्यार हो मोहब्बत हुई इन जे करे जो मुंहिंजे महबूब करीम जा बचड़ा हा अॼु तोखे इन बारे में हिकिड़ी आयत सबूरी ॿुधायां तोखे सम्झ में अचे सलात पढ़ो सल्लल्लाहु फर्जंद हा टे घणा साढ़े छह थका हो ये टे कलाक ये ॿुधंदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुंजा पीर मुंजा पीर दस्तगीर महबूबन करीमन के टे फर्जंद 4 न्याणियां हजरत बीबी ज़ैनब हजरत बीबी रुकैया हजरत बीबी उम्मे कुलसूम सभनी का नंढी फातिमा ज़हरा टे फर्जंद महबूब करीम जा गुज़ारे विया आखिरी फर्जंद हो हजरत इब्राहिम वो मदीने शरीफ में वफात करे वियो ब साहबजादा उन्हीं का अग में गुजारे विया आखिर में हजरत इब्राहिम गुजारियो जॾहिं हजरत इब्राहिम गुजारे विया तो उन टाइम ते मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक जेका हुई सा तकरीबन 60 साल जे करीब हुई 60 साल वारो माण्हू माना पोड़ो ब फर्जंद अॻे गुज़ारे विया टियों बि गुज़ारे वियो त जेके मुनाफ़िक़ हा मुनाफ़िक़ उहे ख़ुशि बि थिया ऐं पंहिंजे मुंहुं चवनि पिया त नबी पाक जो नालो वठी मूंखे चवंदे शर्म थो अचे हुज़ूर जो नालो वठी चवण लॻा त फलाणे जी पीढ़ी ख़त्म टे पुट टई विया हाणे जंहिंजी पीढ़ी ख़त्म जो नालो ई ख़त्म छो त इंसान जो नालो औलाद जे पुठियां हूंदो आहे तंहिंजे करे नबी पाक जो नालो ई ख़त्म पीढ़ी ख़त्म हुज़ूर करीम खे थोरो ॾुख थियो सदमो थियो त हिकु त साहबज़ादा गुज़ारे विया ॿियो दुश्मन ख़ुशि थिया छो त दुश्मन ख़ुशि थिए इहा दुख ॾियणी ॻाल्हि हूंदी आहे तंहिंजे करे महबूबन करीमन खे थोरो जीअं चइबो आहे ॿ टका थोरो दिलि में ख़्यालु थी पियो त दुश्मन ख़ुशि थिया आहिनि बसि हेॾो दुश्मन जो ख़ुशि थियणु हेॾो अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ जी सूरत नाज़िल अल्लाह ताला फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर अल्लाह ताला फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर ऐ मौजा प्यारा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां घबरायो न मां अल्लाह जी ज़ात बाबरकात के तमाम घणे तादाद में औलाद ॾिनी गुसे ते कौसर मजा मुराद है अल्लामा इब्ने आदिल
दमश्की रहमतुल्लाह अलैह तफसीर में लिखियो आहे त ॿियूं बि माना पंहिंजी जॻह ते, लेकिन हीअ माना बि आहे त अल्लाह ताला चवे थो त मां अल्लाह तोखे तमामु घणी औलाद ॾींदुसि। कौसर वजा मुराद आहे कसीर तादाद औलाद। फसल्ले लिरब्बिका वनहर, वो अल्लाह जी नमाज भी पढ़, कुर्बानी भी कर। इन्ना शानिअक हुवल अबतर, देखो तो जो दुश्मना उन जी पीढ़ी कान हूंदी तो मोहम्मद जी पीढ़ी क़यामत ताईं हलंदी। जो हुजूर खे फिक्र हो तो मुंहिंजी पीढ़ी ख़त्म आहे, उनखे अल्लाह ताला फरमातो दुश्मन जी पीढ़ी कान हूंदी तुंहिंजी हूंदी। हुजूर सही जो जिब्रील अल्लाह से के वञी चओ त पुट हुया ई टे, कोई टई वापसि वरितई, हाणे वरी थो चवे त तोखे घणी औलाद थींदी, पुट आहिनि कोन औलाद किथां थींदी। अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो त वञी मुंहिंजे नबी करीम खे ॿुधा त सॼी जहान ऐं काइनात जो कानून इहो आहे त औलाद पुट मां हलंदी आहे, पर तो मोहम्मद करीम जी औलाद फातिमा ज़हरा मां हलंदी। जेका फातिमा जी औलाद हूंदी सा मोहम्मद तुंहिंजी औलाद हूंदी। फातिमा जा पुट हसन ऐं हुसैन, हसन ऐं हुसैन जी जेका भी औलाद आहे उहा सभु आले रसूल हूंदी। त सुभान अल्लाह, आले त सुभान अल्लाह। तंहिंजे करे नबी पाक अलैहिस्सलाम फरमाईंदा हा अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलल जन्नह, मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े दिहाड़े मदीने शरीफ मां आया पे, नंढड़ो ॿार आहे, ख़बर नाहे ॿार जो नालो छा आहे, ख़बर नाहे ॿार कंहिंजो पुटु आहे, गुमनाम छोकिरो आहे, हिन ॿार ॾे जेतिरो मदीने जी गलीअ में वेठो हो। हुजूर पाक उनखे खणी उनजी मिटी छाती साफ़ कई आहे, हुनजे मुंहं ते नबी पाक चुमियूं ॾिनियूं, चुमियूं ॾेई ॿार खे छॾे जवल अॻिते वधिया। सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह कंहिंजो पुटु आहे, पाण फरमायो अलाए कंहिंजो पुटु आहे, नालो छा आहेसि, अलाए नालो छा आहेसि, अवां हिन सां एतिरो प्यार छो कयो। टियों ॾिहाड़ो मूं ॾिठो हो मुंहिंजो हुसैन हले पियो, पोयां पोयां हुसैन जी मिटी खणी पंहिंजे अखियुनि ते रखी चुमंदो। नंढड़े ॿार खे मूं ॾिठो त मुंहिंजे हुसैन जे पोयां पियो हले, अॻियां मुंहिंजो हुसैन पियो हले, हुसैन जंहिं जाइ ते पेर रखे कोन मिटी खणी चुमे पियो, अखियुनि खे लॻाए पियो। जेको मुंहिंजे हुसैन सां मुहबत कंदो आहे तंहिंसां मां मोहम्मद मुहबत। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो कलमो पढ़ो त को ॿुधा अॻे न ॿुधायोसि। मुहम्मद रसूल। हाणे छा थी वियो, कसम थी वियो, छा थी वियो हाणे, कसम थी वियो, कसम ते ॻाल्हि थी वई। नबी करीम जी हदीस पाण फरमाइनि था त मुंहिंजे अहल बैत सां दुनिया में जेको भी मानू का भी चंगाई कंदो, कर्ज भी नहीं, मानी खाराई, थधो पानी जो लोटो पीआरी, अदब सां पेश आयो, हथ चुमे खट जे सेरांदी खां वेहारी, आले रसूल समझी मुंहिंजे अहल बैत सां जंहिं भी का चंगाई कई, हुजूर फरमाए तो उन जो बदलो मां उनखे दुनिया में त ॾींदुसि, जे रहिजी वियो त क़यामत में शफाअत करे जन्नत में वठी वेंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आई मुझे हबीब के खबर पवे थी, सुभान अल्लाह, सुभान बेशक मुझे हबीब के खबर पवे थी त मुझे बचड़े सां कह चङो शुरू कयो आ। तव्हां क्या बुधाया तो टाइम पूरो पियो थे। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह।
हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो अबुल हसन। छा नालो था? अबुल हसन। अबुल हसन वो नालो होसी या कुनी होस पर मशहूर हो अबुल हसन जे नाले सां। उनजो धंधो हो अटो चांवर दाल जो जेको सामान हूंदो आहे खाधे पीते जो, इन जो दुकान होसि। तवज्जो कजो हेॾे ॾिहाड़ जो। हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो शख़्स हिन वटि आयो अदा 5 किलो चांवर ॾे थोरी, 2 किलो अटो ॾे थोरी, किलो गिह जो ॾे थोरी, समूरो सामान ॿधी रखियईं, बिल ठाहे चईं हेतिरा पैसा थिया। उनखे हो अबुल हसन खे हो चवण वारो थो चवे त मां सैयद आहियां, मिस्कीन आहियां, ग़रीब आहियां, मूं वटि खाधे पीते लाइ का शइ कान्हे का, हाणे इहे पैसा मुस्तफ़ा जे खाते में लिखी छॾ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान 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 अल्लाह। उनखे भी ईमान अची वियो कि साईं खणी न जंहिंजे नाले चयो थी मां उनजे खाते लिखी थो ॾियां। हलियो वियो, तो ॿुधी ॻाल्हि, मां ॿुधी ॻाल्हि, हुन ॿुधी, हुन ॿुधी, हुन ॿुधी। इन इलाइक़े में ग़रीबी हाल हो, ॿिया बि सैयद सभु आया, अदा मूंखे एतिरा चांवर ॾे, हेतिरो अटो ॾे, हेतिरो सामान ॾे, पैसा अची लिख रसूलुल्लाह जे खाते। उनजा दोस्त 5, 10, 15, 20, 30 काफ़ी इएं अहल बैत सॻोरा आईंदा विया, वठंदा विया, पर चवनि इएं पिया त लिखो नबी पाक जे खाते में। हो बि लिखंदो वियो त दुकान पूरो थी वियो, का शइ न बची। जंहिंमहिल का शइ न बची, बच्चा बुख पिया मरन, घर में खाधो कोन्हे, नियाणियूं बच्चा ॿार सॼो ख़ानदान, कुझु आमदनी हुजे त मज़ो अचे। हे राति जे टाइम ते रोअण लॻो आहे। मुंहिंजा दोस्त ॾींहुं त ॾाढो रुनो, एतिरो रुनो त या रसूल अल्लाह हाणे त मां वटि का शइ रही कान्हे, का जो कुझु हुयो सो ॾेई छॾियो अथमि, कंहिंखां घुरां केरु मूंखे ॾींदो। मुंहिंजा बच्चा बि बुख था मरन, रोई रोई सुतो आहे, अख सां लॻी त ॼा ॾिसे त मुंहिंजे मथां रसूल हुजूर करीम फरमाता या अबुल हसन, अब या अबुल हसन जब तबकी, ओ अबुल हसन रोई छो थो? इब्ला रोवा इनी जे करे तो जो का शइ कान रही आ, सॼो ख़ानदान मुंहिंजो बुख पियो मरे। महबूबन फरमायो कंहिंजे करे ॾिना थी? चई किबला तुंहिंजे करे। पाण फरमाइनि था हाणे तोसां सौदो आहे, जे चवीं त दुनिया में एवज़ ॾियां, चवीं त आख़िरत में तोखे हिन जो एवज़ ॾियां। दिल में सोचे किबला मूंखे दुनिया न खपे, आख़िरत खपे। जागी पियो, जागण खां बाद में मुंहिंजा उथो वठी रण कयईं, रिची खतरे उथियो, ईअं झंगल ॾे मोकंदो, रड़ियूं कंदो 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 झंगल में ग़ाइब थी वियो। 3 ॾींहं 3 रातियूं गुज़रिया, माण्हू ॻोल्हे ॻोल्हे थका लधो कोन। 3 ॾींहंनि खां पोइ ॾिठो त हिकिड़ी जमल जी ग़ार आहे, उन ग़ार में गुज़ारे वियो आहे, मरी वियो आहे, उनजो लाश पियो आहे। उनखे खणी आया, गुस्ल ॾेई हिनखे दफ़न कयो, कफ़न ॾेई दफ़न करे पूरे जमल मोटी आया। उन इलाइक़े में 7 ॼणा अल्लाह जा वली रहंदा हा। उन 7 खुदा जे वलियनि खे राति जो ख्वाब में नज़र आयो त जन्नत जे बागन में सफ़ेद लिबास आहे, साई दस्तार जन्नत में घुमंदो थो वञे पियो। पुछनि था ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो हाल आहे? यार हाल कहिड़ो था पुछो? जंहिं दर्जे ते रसूलुल्लाह रहंदो आहे, मूंखे बि महबूब पाण सां गॾु रहायो। सभई जो सुभान अल्लाह, साधे जो सुभान अल्लाह। जेको नबी करीम जे आल सां एहसान करे थो, अहल बैत समझी, सैयद समझी, नबी जी आल समझी, हुनजो अदब थो करे, अल्लाह तबारक व तआला जे हबीब खे मदीने में ख़बर पवे थी। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनजी शफ़ाअत बि फरमाइनि था, हुनजे लाइ दुआ बि कनि था पिया। जॾहिं न तोखे ख़बर पवे, हिते तव्हांजे पाड़े जो आहे सुल्तान फ़कीर,
फिरन की खबर आ ये मसूदे में लशारी को मजो आ सब आगण पढ़ो न आबिद न ज़ाहिद न मुत्तकी न परहेज़गार न नमाज न रोज़ा ये सादो माण्हू ढगो होसे हिकिड़ो नार में पे हलाई पांजे बलड़ी ते वेठो वाटर मां पानी खणी ढगे ते हुरलो चइबो आहे उनखे हिकिड़ो नार ॿियो हुरलो उन हुरले ते पानी खणंदो बलड़ी वेठो आहे फ़क़ीर सादड़ो थियो हिकिड़ो शख़्स हिन वटि आयो ॻाल्हाईंदो सिराइकी आखे फ़क़ीर मैं हाँ सैयद ए ढगा ते में को वाटला दे दे फ़क़ीर जो बिस्मिल्लाह बाको सैयद ये ढगा छोड़ वञ का आया उते फ़क़ीर सां ॿियो हिकिड़ो माण्हू गॾु वेठो हे ढगो काहे रवानो थियो उन जो फ़क़ीर तूं केरु सुञाता कीवे ए हालेदा हालात में थाए हालात मैं तू सुञाणींदा ए ज़ात दा रंग है रंग असांजे सिंध में हिकिड़ी ज़ात आहे रंग ए त ज़ात दा रंग है वरे तू सैयद आखियसि फ़क़ीर जो वादा तुसा रंग ॾिठा असां नंग ॾिठा अगर तुसा रंग ॾिठा असां नंग ॾिठा कुदरत मुझे खुदा जी वो सुल्तान रात जो सुतो पे हो नबी पाक जो दीदार महबूब करीम फरमाता रंग हो के रुगो पर मोजो नफ्स सजा तो दी मावरी तो जो रंग तो मुझा दोस्त भी आका जी ज़ात बाबरकात थोरो रखी कोन जेको निस्बत के सुञाणंदो आ महबूब जे निस्बत के मुझा दोस्त हो त रंग हो असा जो तो सच्चो इश्क ऐं मोहब्बत हुसैन सां सभई जो सुभान अल्लाह हुसैन ओ हुसैन जंहिंजे हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी ख्वाजा हिंदुल वली रहमतुल्लाह तआला अलैह जेको ख्वाजा गरीब नवाज जे नाले सां मशहूर आहे अहिड़ो हिंदुस्तान में वली ई कोन्हे मां हिकिड़े मैगज़ीन में पढ़ियो रिसाले में पढ़ियो त नेहरू जॾहिं हिंदुस्तान जो सदर हो ओ नेहरू साल में हिकिड़ो दफ़ो ईंदो हो हज़रत ख्वाजा गरीब नवाज जे दरवाज़े ते चाबियूं अची रखंदो हो चाबियूं रखी हो पंहिंजी पूजा पाठ वारो नमूनो करे चवंदो गरीब नवाज ये चाबियां मेरे हवाले करो जब तक तू मुझे देता रहेगा मेरी हुकूमत कायम रहेगी हिंदू माण्हू भी उन ख्वाजा गरीब नवाज जो एहतराम कनि था पाण त मुसलमान आहियूं असांजे दिल में औलिया अल्लाह जो अदब आहे तो सुभान अल्लाह उन ख्वाजा साहब फरमायो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन शाह हस्त हुसैन हुसैन बादशाह हुआ बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन हुसैन दीन दीन पनाह हस्त हुसैन दीन जी पनाह अगे तो फरमाए सरदार सरदार सिर नहीं छड़ी नदाद दस्त दर दस्ते यजीद पर यजीद के हथ में हथ न नहीं हेरे आयो सिर जड़ो सौलो या हथ जड़ो ज़ाहिर में हथ जड़ो ज़ाहिर में हथ जड़ो और सब कुछ वो मां याद भी दो ज़ाहिर में तो हथ जड़ो सौलो आ ना ज़ाहिर में था हथ जड़ो सौलो आ पर न हजरत हुसैन जो कहने पलीत के हथ दींदुसे त दीन नमाज रोज़ो इस्लाम कुरान शरीयत सब खत्म थी वेंदा इहो हथ न ॾिबो सिर जी वॾी ॻाल्हि कान्हे छो शाह अब्दुल लतीफ़ चवंदो आहे मथे मुंहिंजे ते जे हुजनि सिर हज़ार हे त हिकिड़ो सिर आहे पर मथे मुंहिंजे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी साण तवार हर हर वॼा हिकिड़ो तुंहिंजा मौला हे त हिकिड़ो सिर आहे पर जे हज़ार सिर हुजनि त क़ुर्बान कयां हुसैन तो चयो यज़ीद सिर न ॾींदुसि पर हथ न ॾींदुसि तॾहिं ख्वाजा साहब सरदार मथो ॾिनई नदाद दस्त दर दस्ते यज़ीद यज़ीद जे हथ में हथ न ॾिनई छो हक़ा के बिना ला इलाहा हस्त हुसैन जो ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद खे मज़बूत करण वारो हुसैन हुसैन असांखे सब्र इस्तक़लाल अदब शरीयत ऐं कुरान पाक जी पैरवी ऐं नमाज ऐं सब्र जो दर्स ॾिनो आहे
आखिरी टाइम ते इमाम हुसैन नमाज कज़ा कई ॻाल्हायो था। इज्जत भी मिलेगी तुझे, दौलत भी मिलेगी, मदीने के शहर की तो हुकूमत भी मिलेगी। यजीदी चवन पिया था खड़ी कर, इज्जत भी ॾींदा सही, दौलत भी ॾींदा सही, मदीने जो गवर्नर बि तोखे कंदासीं, वो यजीद खे अमीरुल मोमिनीन कबूल कर। इज्जत भी मिलेगी, दौलत भी मिलेगी, मदीने के शहर की हुकूमत भी मिलेगी। इमाम आली मकाम जवाब था जन अज ॾहीं जी रात मां नाने रसूलुल्लाह के ख्वाब में ॾिठो वा, मुंहिंजो नानो चए पियो इज्जत भी मिलेगी, जन्नत भी मिलेगी, अगर तूने जरा सा सब्र करके दिखाया तो इज्जत भी मिलेगी तो जन्नत भी मिलेगी। तुम्हारी बादशाही अज आहे, सुभाणे कान हूंदी, लेकिन मां हुसैन पंहिंजे नाने जे शरीयत ते सुर कटाए थो वञा, क़यामत ताईं मोमिननि जे मुसलमाननि जे दिल ते मुंहिंजी बादशाही तव्हांजे दिल में हज़रत हुसैन जो अदब आहे? छाजे ॻाल्हायो आहे न अदब? छाजे करे आहे? उन अज़म जे करे, इस्तक़लाल जे करे। उन मुंहिंजा दोस्त असांजो अहले सुन्नत इहो मसलक ई कोन्हे, असांजे इहा मज़हब में ई ॻाल्हि कान्हे, असां इमामनि जी बुज़दिली ॿुधायूं, घोड़ाड़े या सेड़े पिट फुटा हीअं थियोड़े मरी वियासीं, धक लॻाड़े घोड़ाड़े चाहियो। इमाम तो साबिर हो, चओ सुभान अल्लाह। वॾे खां वॾी डिग्री जेका पूरी दुनिया में वॾे खां वॾी डिग्री हुजे, तव्हांजो साहबज़ादो जॾहिं इम्तिहान में वेहंदो आहे, पर्चो त ॾुखियो हूंदो आहे, ईअं चवंदा घोड़ाड़े मरी वियासीं, पर्चो वॾो ॾुखियो आहे, छा कयूं? अरे तूं ईअं घोड़ा कंदे त डिग्री मिलंदई कान। इनखे पर्चे खे हल कर, ख़ुशी सां हल कर, 100% मार्कूं खण त तोखे वॾे खां वॾी दुनिया डिग्री मिली वञे। हुसैन आली मक़ाम जो घोड़ा मां कुझु न वरंदो, सब्र कबो, रड़नि मां कुझु न वरंदो, सब्र कबो, अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहबो। जो त मूंखे ख़बर आहे जो अल्लाह जो वाइदो आहे, इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह जो क़ुरान थो चवे जेको सब्र कंदो अल्लाह उन सां गॾु आहे। ॿाहिरि विहारियो ॾींहुं आहे त राति ॻाल्हायो जान छुटे, ॾींहुं आहे त राति न आहे, गर्मी आहे त सर्दी न आहे, छो त ॿई शयूं हिक ॿिए जे मुखालिफ़। ॾींहुं हूंदो त राति न हूंदी, गर्मी हूंदी त सर्दी, थधि हूंदी त गर्मी न हूंदी, सब्र हूंदो त मातम न हूंदो, सब्र हूंदो त मातम न हूंदो, जे मातम हूंदो त सब्र न हूंदो। मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला छा फरमाए, इन्नल्लाह मअस साबिरीन, मां अल्लाह ताला सब्र वारनि सां गॾु आहियां। पोइ अल्हम्दुलिल्लाह असांजे हुसैन सब्र कयो, अहिड़ो सब्र कयो जो दुनिया में अहिड़ो सब्र कंहिं न ॾिठो। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। कातिल लईन हट जा, मुझे सजदा तो कर लेने दे। कातिल लईन मस्त था खंजर की वार में, पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। यजीदी ऐं शिमरा परीत उहे पंहिंजे कारवाई में हुया, हुसैन पंहिंजे यार जे दीदार में हुयो। लाखों ने धूम मचाई यार के मिलने को, लाखों ने धूम मचाई, लाखों ने धूम मचाई यार के मिलने को। लखे आशिक आया, हर आशिक नारो हयो त वो खुदा राज़ी हुजे, खुदा जी रज़ा खपे, उन्हीं में सिर भी कुर्बान करेगा। मंसूर भी इन्हीं में हलियो वियो, मुंहिंजा दोस्त भी असरमत भी इन्हीं में हलियो वियो, ॿिया वॾा वॾा शाइर बनेगा, पर हज़रत हुसैन जी कुर्बानी सभिनि खां निराली आहे। दुआ कयो तव्हां खे असां खे अल्लाह ताला सच्चो सच्चो हुसैनी बनाए ऐं सोने
हुसैन आली मकाम ऐं महबूब जे सहाबा जो अदब नसीब फरमाया। मूंखे इहो फ़लसफ़ो सम्झ में अञा न आयो आहे, मुंहिंजे सम्झ में कम अज़ कम न आयो आहे। तव्हांखे मथां सम्झ में आयो जो मूंखे ॿुधाइजो। बाबा इमाम हुसैन जो ग़म उन्हीअ खे ॿिए ते कावड़ छो थी यादि अचे? जंहिंजे ग़म में वेठो आहे, तोखे ग़म आहे, ॾुख आहे, उन ग़म ॾुख जे टाइम ते तोखे ॿिए खे गारियूं ॾियणु, ॿिए ते लानतूं मोकिलणु, ॿिए जी गिला करणु तोखे यादि किथां थी अचे? असांजे शाह अब्दुल लतीफ़ अजीब फ़लसफ़ो फरमायो आहे, चयो तो ॾुखी ॾमर न आहे, ॾुखी हाणे जेका ॾुखायल आहे उहा ॿिए ते ॾमर कंदी कान्हे। ॾुखी ॾमर न आहे, बुखीअ खिल न उॼे, जेको ॾुखायल आहे उहो ॿिए ते ॾमरबो कोन्हे, जंहिंखे बुख आहे उन खां खिल निकिरंदी कान्हे। ॾुखीअ ॾमर न आहे, बुखीअ खिल न उॼे, उघाड़ीअ विहां वियो वेचारीअ विसरी। जेको उघाड़ो हूंदो आहे उनखे विहां नज़र ई कोन ईंदो आहे। अरे तोखे हुसैन जो ग़म आहे, हुसैन जो सूर आहे, हुसैन जी ग़लती आहे, त पोइ तोखे गारियूं गंद गिला किथां थो यादि अचे? तंहिंजी माना तूं कूड़ो आहे। जंहिंखे हुसैन जो ग़म आहे उहो हुसैन जो शान बयानु कंदो, हुसैन जो सब्र बयानु कंदो, ऐं हुसैन खे अल्लाह जो क़ुरान पढ़ी बख़्शे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन जल जलालहु व अमन वालहु के असांजे नंढड़नि तालिबुल इल्म आहिनि, सभु पटकनि वारा वेठा आहिनि, इन सभिनी तालिबुल इल्मनि इहा महिनत कई आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त इन बहाने सां तव्हां असां शहर जा गॾिजी वक़्तु सुठो गुज़री वेंदो आहे। अल्लाह जे रसूल जी चार ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, अहल बैत जे सही शान जी असांखे ख़बर पवंदी आहे त महबूब जे आल जो, महबूब जे सहाबा जो केॾो वॾो शान हो, ऐं हज़रत हुसैन जी असुल क़ुर्बानी छाजे लाइ हुई? उहो दीन जे लाइ क़ुर्बानी हुई। इहो फ़लसफ़ो तव्हां असांखे सम्झ में अचे थो। ऐं इन सां गॾु मां उन्हनि दोस्तनि शहरनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके असां सां हिन प्रोग्राम खे वधाइण में ताउन कंदा आहिनि, बांह ॿेली थींदा आहिनि, असां सां गॾिजी करे हिन कम खे पाए तकमील ते पहुचाईंदा आहिनि। असां वटि अजर आहे कोन, असां वटि बदिलो आहे कोन, असां वटि मुआवज़ो आहे कोन। असीं ख़ाली दुआ घुरंदासीं, मुंहिंजा मौला तुंहिंजे नबी ऐं तुंहिंजे नबी जे आल ऐं तुंहिंजे नबी जे असहाबनि सां हिननि खे मुहबत आहे तुंहिंजे हवाले जी। मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह ताला जेको बि हिन महफ़िल में आयो आहे, जंहिं हिसो वरितो आहे, जेको शरीक थियो आहे, जेको ख़ुशि थियो आहे, उनखे अल्लाह ई अल्लाह जो रसूल अजर ख़ैर अता फरमाईंदो। क़यामत जे ॾिहाड़े तव्हां ई असां इमाम हुसैन जे झंडे जे हेठां तंहिं करे तव्हां सहाबा सां बि मुहबत कयो, छो त नबी पाक जा उहे बि अज़ीज़ हा, माइट हा। महबूब जे अहल बैतनि सां बि मुहबत कयो, ऐं जेतिरो थी सघे तव्हांखे जेको ख़तम ख़तम क़ुरान पाक जा जेतिरा पढ़ी सघो, असां बि पंहिंजे मदरसे तरफ़ खां इलाही ख़तम कराया आहिनि, पोइ पढ़ी इमामनि जी रूह खे बख़्शूं था। तव्हां बि शरीक थियो ऐं हिन में शिरकत कयो। हिकिड़ो दफ़ो अलम शरीफ़, 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो, आख़िर में दुआ घुरी, इमामनि जे वसीले सां दुआ घुरो, ख़ुदा तव्हां सां सभिनि जा बेड़ा पार। اللهم آمين. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم. يا إله العالمين أساس بني أجل في حاضر قبول فرما.
या इलाहल आलमीन के जेके भी मुसलमान आया जन भी शिरकत कई तन सभिनि जा बेड़ा पार मुंहिंजा मौला इन प्रोग्राम खे कामयाब बनाइण में जन भी दोस्तनि ताउन कयो आहे सभिनी जो ताउन मंज़ूर ऐं मक़बूल फरमा या इलाहल आलमीन असां जो कुछ भी बयान कयो आहे पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक ही जेको कलामी पाक पढ़ियो वियो आहे या असांजे मदरसे जे तालिबुल इल्मनि क़ुरान पाक जा ख़तम कया आहिनि उहो समूरो सवाब ऐं हीअ जेको बाद में जमात खे लंगर करायो वेंदो इन समूरो जो सवाब मुंहिंजा ख़ालिक तुंहिंजे रज़ा जे वास्ते असां कयो आहे पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा इहो समूरो हदियो तोहफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह पाक खे बख़्शजे थो क़बूल कर उन खां बाद में खुलफ़ाए राशिदीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान गनी सैयदना अली अल-मुर्तज़ा सैयदना इमाम हसन सैयदना इमाम हुसैन हज़रत बीबी ज़ैनब हज़रत बीबी रुक़ैया हज़रत बीबी उम्मे कुलसूम हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा ऐं नबी पाक जे सभिनी घर वारनि खे बख़्शो था क़बूल फरमा ख़ुसूसन शुहदाए करबला जेके करबला जे मैदान में सोने हुसैन सां ख़ास दोस्त अहबाब मिटराई माइट शरीक हा उन्हनि सभिनि जे रूहनि खे बख़्शो था क़बूल फरमा या इलाहल आलमीन उन खां बाद में हज़रत हुसैन सां करबला जे मैदान में हज़रत हुर उहो बि गॾु हो ऐं उन जा साथी बि गॾु हा उन्हनि मुजाहिदनि जे रूहनि खे बि बख़्शो था क़बूल फरमा मुंहिंजा ख़ालिक उन खां बाद में उन वक़्त खां वठी करे अॼु ताईं जेतिरनि बि अल्लाह जे बाननि कामिलनि वलियनि दरवेशनि दीन जे लाइ सिर क़ुर्बान कयो आहे जिहाद कयो आहे उन सभिनी मुजाहिदनि जे रूहनि खे बख़्शो था क़बूल फरमा या इलाहुल आलमीन आले रसूल असहाबे रसूल जे सदके असांजूं दुआऊं क़बूल फरमा बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा असांखे बार बार मदीने शरीफ़ जी ज़ियारत करा बार बार बैतुल्लाह शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमा या इलाहुल आलमीन असांजे पाकिस्तान जो ख़ैर फरमा मुंहिंजा ख़ालिक असांजे पाकिस्तान जे फ़ौज जी मदद फरमा या इलाहुल आलमीन पूरी दुनिया में जिथे भी मुसलमान आहिनि उन सभिनी मुसलमाननि जी मदद फरमा जिथे जिथे भी मुसलमाननि में दहशतगर्दी ऐं फितनो फ़साद आहे उन फितने ऐं फ़साद खे दूर फरमा असां सभिनी मुसलमाननि खे पाण में ॿधी ॾेई कअन्नहुम बुनियानुम मरसूस वारो मक़ाम अता फरमा या इलाहुल आलमीन ख़ुसूसन असांजे निशापुर चाकर के आबाद ऐं शाद फरमा हिते जा जेके भी दोस्त अहबाब आया आहिनि सभिनि जा बेड़ा पार मुंहिंजा मौला इहो असांजो छोटड़ो नंढड़ो मदरसो आहे हिन जी दीनी ख़िदमत में अञा तरक़ी नसीब फरमा जेके मदरसे जा मुआविनीन आहिनि मदरसे सां ताउन कनि था उन्हनि जे माल में ईमान में बचनि में दीन में दुनिया में बरकतूं नसीब फरमा असांजे शागिर्दनि खे फैज़ वारो बना उस्तादनि खे फैज़ वारो बना हिन सॼी जमात जा बेड़ा पार फरमा हिन मस्जिद खे हिन मदरसे खे हिन जमात खे क़यामत ताईं आबाद फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين जमा सभी सलातो सलाम थींदो तो सलातो सलाम का बाद में तव्हां सभिनी की गुज़ारिश आहे केर भी न वञे पंहिंजी पंहिंजी जगह ते वेहो ऐं पंहिंजी जगह ते वेही तव्हांखे हिते लंगर सभिनी खे कराईंदासीं बग़ैर लंगर जे को बि न वञे महिरबानी करे फी सबीलिल्लाह जो लंगर आहे सभई जो सलाम थींदो उन खां बाद में तव्हां पंहिंजी जगह ते वेहिजो बाबा अली अस्सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम
लो दामने मुस्तफा सियो थामे लो दामने मुस्तफा और करो रब की रहमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम जिसको बैठे बिठाए सताया गया और जिसके सीने पे खंजर चलाया गया उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सभई पंहिंजी जगह ते वेही रहो सभई वेही रहो समूरी जमात समूरी पंहिंजी जगह ते वेही रहे स्टेज वारा भी वेही रहे हेॾा स्टेज ते को बि न अचे महिरबानी करे वेही रहो त लंगर तक़सीम कयो वञे मुलाक़ात वारा बाद में मिलन महिरबानी थींदी या अल्लाह सलातो सलाम दे सदके असांजी दुआ कबूल फरमा या अल्लाह सलातो सलाम दे सदके असांजी हाज़री कबूल फरमा या अल्लाह सलातो सलाम दे सदके असांजे दिल में अहले बैत ऐं सहाबा जी मोहब्बत जारी फरमा या इलाहुल आलमीन सभिनी जो दिल जो तमन्नाऊं मुरादूं पूरियूं फरमा या रब्बल आलमीन असांखे मुसीबतुनि खां पनाह ॾे आमीन असांजे मुल्क खे फितननि फसादनि दहशतगर्दनि खां अमन ऐं अमान आमीन इलाहुल आलमीन जेके भी हिते आया सभिनी खे ख़ैर सां पंहिंजे घरनि ते वापसि पहुचण जी तौफ़ीक़ आमीन रस्ते में वाटुनि में पंधनि में उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह से ओचतनि मौतनि खां पनाह ॾे आमीन एक्सीडेंटनि खां पनाह ॾे आमीन या अल्लाह धमाकनि खां पनाह आमीन असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सारी उम्मत जो ख़ैर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि अदा केर बि उथी न बीहे महिरबानी करे सभु वेही रहो